मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अम्मा सूंह तुंहिंजी मथा छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। दोस्तों, साथियों, भाउरो भेनरो, जीएसएम जी इंसान साथियों, मुंहिंजो नालो नज़ीर कुरैशी आहे ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हवाले सां राय तव्हां सभिनी ताईं पहुचाइण चाहियां थी। अवामी जमहूरी पार्टी सां लाॻापियल आहियां ऐं पुराणा कारकुन आहियूं पंहिंजे धरती जा, सिंध जा। इन करे असांखे माना जेका बि मौजूदा सूरत हाल हूंदी आहे उन सां उनजी ख़बर रखणु असां पंहिंजो क़ौमी फर्ज़ सम्झंदा आहियूं। जीअं नंढी वॾी शयूं थियनि थियूं, अॼुकल्ह जेको माशरे में सदी जेको इलेक्शन जे हवाले सां हिकिड़ी ॻूंढा पट लॻी पई आहे, हिकिड़ी वठ वठा लॻी पई आहे ऐं हिकिड़ा जेके कमपरस्त चवनि था त तब्दीलियूं आणींदासीं ऐं ॿिया वरी जेके आहिनि वफ़ाक़ी हुकूमत में अचण वारा जेके आहिनि उहे चवनि था त असीं नवां पाकिस्तान, नए पाकिस्तान बनाएंगे। के नओं पाकिस्तान खणी पिया अचनि, के चवनि था त जेको गुज़री वियो दौर 10 साल जेके बि असां करप्शन या जेके बि असां कम कयासीं धंधा, हाणे नए सिरे खां असां सभिनी सां खणंदासीं। ख़बर कोन्हे त सचो केरु। ऐं नवाज़ शरीफ़ जी इहा आदत थी वई त जेको माना हिकिड़ो वॾी हिकिड़ो करप्शन तौरु हुनखे पेश कयो वियो। पर जीअं बि आउं सम्झां थी, मुंहिंजो जेको ख़्यालु आहे पंहिंजे घर में त हीअ कंहिं वॾी ताक़त ऐं कुवत जे अॻियां झुकियो कोन्हे। इन करे हिनखे टारगेट बणाए हिकिड़ो माना टारगेट बणायो वियो आहे। मूंखे हुन सां का ज़ाती हमदर्दी कोन्हे, पर हिकिड़े हवाले सां हुन बि उहो ई कयो जेको ॿिया ॼातनि हुकुमरान ऐं हुकुमरानी हवाले सां हुन को सुठो हुकुमरान कोन रहियो। पर उनजे बावजूदि बि हुन फैमिली खे जेको टारगेट कयो वियो आहे या छा, उनमें आउं सम्झां थी त के सबब आहिनि जीअं आण न मञणु कंहिंजी ऐं उनखां पोइ टारगेट करणु। इन खां वधीक करप्ट माण्हू सिंध में पिया आहिनि, जिन सॼी सिंध खाई छॾी आहे। उन्हनि ते असां कोन नाज़र थिए नवाज़ शरीफ़ थो कीमत उत्साह थिए त सभिनी जो थिए न, हेठि खां वठी मथे ताईं उत्साह थियणु खपे कि फ़क़ति हिकिड़ो माण्हू टारगेट थो थिए। इहा सॼी करप्शन पाकिस्तान में जेका बि हले पई उनजो ज़िम्मेवार केरु आहे, देश में केरु थो चाहे। आउं सम्झां थी त इहे जेको माना बुनियादी तौर हिकिड़ी टियूं कुवतूं जेके आहिनि उहे इन्वॉल्व आहिनि, जहिड़ी चाहींदी कोन थियूं त पाकिस्तान में को अमन अमान वारो को हुकूमत हले या माण्हू को सुख जो साह खाइनि। ऐं ख़ासि करे जेको सिंध खे टारगेट बणायो वियो आहे उनजो सबबु इहो आहे त सिंधी माण्हुनि खे हर ॾाके ते पोइ हिते धिकण जी हिकिड़ी जेका बाक़ाइदे प्लानिंग थियल आहे या साज़िश थियल आहे, उहो इन करे ॾिसनि था त सिंध जा माण्हू जेके आहिनि अमन पसंद ऐं पंहिंजे महिमान नवाज़, उन्हनि सदाईं पंहिंजी महिमान नवाज़ी करे ऐं ॿियनि खे पंहिंजे धीअ में जायूं ॾिनियूं आहिनि। उन्हनि खे टारगेट बनाए उन्हनि खे एॾो मखलूस कयो वञे जंहिंमें असांजी नौजवान लॻे में माना मायूसी वारी लहर जेका पई हले, उन लहर खे फेस करण जे लाइ असांखे टारगेट बणायो वियो। उन लहर खे रोकण जे लाइ सियासत खां माण्हू बेज़ार, को बि लेवल जी जिदोजहद खां माण्हू बेज़ार,
मिडिल क्लास तबिको बेज़ार लॻो पियो आहे, सभु को पंहिंजी मफ़ाद परस्ती में लॻो पियो आहे। हाणे उनजे बावजूद हाणे त माण्हू चवंदा असां वोट कोन ॾींदासीं। बाबा क़ौमी हिकिड़ो सरमायो आहे, वोट ॾियण त असांजो हक़ आहे। जेकॾहिं असीं वोट न ॾींदासीं त यकीनन उहे माण्हू जेके माना शयुनि जा कोन आहिनि उहे बि उन्हनि शयुनि जा हक़ में वञी वेंदा न, जिन शयुनि उन्हनि खे करणी न खपनि हुकूमत। असां फुलींदासीं उन्हनि माण्हुनि खे तॾहिं जॾहिं असां पंहिंजो वोट ॾींदासीं। तब्दीली ईंदी वोट खां। जेकॾहिं असां पंहिंजो माइंड हाणे चेंज न कयोसीं त यकीनन असां ते उहे ई सूरत बाधित हूंदियूं जेके हमेशह रही चुकियूं आहिनि। पाकिस्तान चवण खां वठी अॼु ॾींहं ताईं जेका बि असां सां वेॾ मुकियूं आहिनि उन्हनि जी कारस्तानियूं सभु जेके बि आहिनि, ऐं सम्झां थी त इहे 30 कुवतूं जेके आहिनि इहे असांखे टारगेट बणाए वेठियूं आहिनि। हींअर बचिया वरी अॼु जो मूं ॿुधो आहे हेॾा आसिफ जाफ़री जा इंटरव्यू जा जेके आहिनि उहो 10 सालनि जो उहो गुनाह क़बूल करण लाइ सिंध टीवी ते हलियो इंटरव्यू, तव्हां भले ॿुधो कीअं हूंदी हुनजी। मूंखे का बि अहिड़ी ॻाल्हि नज़र हुन में कान आई इंटरव्यू में जंहिंमें हू ज़ाहिर करे त पोइ हिननि 10 सालनि में बि असां सां करप्शन कई आहे। हू त चए थो त मूं नौजवान लॻे खे मुतारिफ़ कराई आहे, नौजवान क़यादतूं पियो आणियां, हीअ पियो करियां, बीबी साहिब जो नालो वठे, शहीद बेनज़ीर जे नाले खे कैश करे, बुटे जे नाले खे कैश करे, बुटे ख़तमु करे, ऐं उहे सॼी शयूं जेके आयूं आहिनि मैदान ते असांजो अवाम बेवकूफ़ असांजो माइंड खे बसि इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पैसा जेके अचनि था त क़ौमी खज़ाने मां था अचनि ऐं हीअ वरी पंहिंजो ज़ाती तौरु उन्हनि खे पिया शो कनि त इन में माण्हू बेवकूफ़ बणिजी विया आहिनि। मूंखे कोन थो लॻे त का वरी का नई तब्दीली ईंदी। लाचार पोइ सुठा माण्हू जेके आहिनि उन्हनि खे सभिनीनि जी सपोर्ट हूंदी तो खणी अधु ॿ सीट था उन्हनि ॾांहुं वही त वञे। पर ख़ासि जेका तब्दीली असां जेको चाहियूं पिया त सिंध में अचे ऐं अवाम नए सिरे खां हिकिड़ो नओं समाज जोड़िजे, अचो त नओं त जहान ऐं जोड़िजे, त उहो ॻाल्हि मुंहिंजे सम्झ में कान थी अचे त कुझु थियण वारी आहे या मुमकिन आहे। वरी साॻी टक, वरी साॻी माण्हू, साॻी गाॾियूं, साॻी कुर्सियूं, साॻी इक़्तिदार, साॻी असेंबलियूं, साॻी इहे वॾेरा शाही, इहे पीर, इहे मीर, इहे सॼा उहे साॻी पैसो पियो हले। वोट ख़रीद करे कनि न सभु, इहो सॼो जान जेको आहे भले केतिरो बि ऐं हिकिड़ा माण्हू वरी जेके आहिनि इलेक्शन में बीठा ई इन करे आहिनि त असां हथु खणाइण लाइ, त पहिरीं माण्हू ॿी इलेक्शन में पोइ वरी ॿियनि खे हथु खणाइण लाइ ॿियनि जे फेवर में वरी कैश कंदा उन्हनि शयुनि खे, वरी उन्हनि खां पैसा लखें करोड़ें डॉलर वठी वरी वरी ॿारनि मुल्कनि में पंहिंजी मुल्क खे ठाहींदा। हाणे इहा सॼी जेका सूरत हाल आहे इन में असांजे समाज जो थी असां आबादगार असांजा परेशान लॻा पिया आहिनि। असां त पाणी जो सुठो कोन्हे, सॼी पाकिस्तान जो पाणी सॼो अलाए इंडिया वटि दरिया असांजा विकिणी सॼो इहे साज़िशूं करे असां सिंध जा माण्हू असां कहिड़ी शइ जी खोट आहे। असां त दरिया पंहिंजा, बंदर पंहिंजा, बेसूं पंहिंजियूं, हर शइ ज़रात पंहिंजी, असांजो हेठियों क्लास जेको आहे इनकलाब ईंदो हेठीं क्लास खां, हेठीं क्लास खां। हाणे हेठीं क्लास खे बाउंड कयो वियो आहे, उनखे यजमाल बणायो वियो आहे, उनखे गुलाम बणायो वियो आहे त बाबा तव्हांजी जेकॾहिं निजात आहे त उहो तव्हां वोट असांखे ॾियो, असीं असेंबली में वञूं, तव्हांजी निजात थी वेंदी। हुननि वीचारनि मिस्किननि खे खपे वेलो मानी जो, ॿियो कुझु कोन हुननि जे ॿचनि जे लाइ हुननि जो रोज़गार आहे। ॿचा पंहिंजा पढ़नि कोन था, स्कूलूं आहिनि ई कोन, तालीम आई कोन्हे, तालीम न को सिहत, न को न को माण्हू जी का शइ कान्हे, का वाट कान्हे। हाणे कंहिंजे दर माण्हू ठाहींदा? हिकिड़ी ॻाल्हि पाण में वेठा करियूं, जेकॾहिं असां जहिड़ो माण्हू का सही ॻाल्हि करे थो का हक़ीक़त पसंदि वारी त उनखे टारगेट बणाए थो वञे त तव्हां हीअ ॻाल्हि असांजे लीडरनि जे ख़िलाफ़ छो था ओपन करियो? फेसबुक ते का काई शइ लॻायूं त यकदमि कमेंट था अचनि, तव्हां छो था असांजे लीडर जे ख़िलाफ़ ॻाल्हायो? पर असां त अवाम जी ॻाल्हि था करियूं, अवाम खे आगाह करणु असां पंहिंजी ज़िमेदारी था सम्झूं, छाकाणि त असां ॿ ॻाल्हियूं सम्झूं था त असांजी क़ौम जी निजात कहिड़ी शइ में आहे। इन करे असां पंहिंजी हक़ीक़त पसंदि सां कमु वठंदे असां पंहिंजी ॻाल्हियूं शेयर आवाम सां कयूं था। पोइ मोट में जेकॾहिं तव्हां वञी पाण जुस्तजू करियो, जेकॾहिं पाण वक़्तु ज़ाहिर कंदो त बाबा हक़ीक़त छा आहे, सच छा आहे, कूड़ छा आहे। असांखे छो था टारगेट बणायो? असां त मोबाइल में वञण ई नथा चाहियूं। असां सही वाट वठूं था, असां माण्हुनि खे ॿुधायूं था, ग़रीब आहियूं, अबरी सबरी लॾायूं। असां अवामी जमहूरी पार्टी प्लेटफॉर्म तां असांजो मौक़िफ़ इहो आहे, जॾील ख़त, जॾील फ़ैसिला, जॾील क़यादत। असां को बि शख़्सियत परस्ती में नथा वञूं, असां का बि शख़्सियत परस्ती न आहे। अवामी जमहूरी पार्टी मंसूर में किथे शख़्सियत परस्ती ते सख़्तु पाबंदी आहे, तो इन करे असां न को शख़्सी नारा हणंदासीं, न को पाण हीरो करे पेश कंदासीं। तव्हां ॾिसो हूंदो त हींअर इलेक्शन में बि असां एतिरो अफोर्डेबल ई कोन हुआसीं, असां वटि एतिरो कोन हो, अमाउंट ई कोन हो, असां एतिरी जस्तजू कोन कईसीं जो असां इलेक्शन में पंहिंजी पार्टी खे कराए सघूं।
इन करे असां हिन साल हिन दफ़े कोन थोरो कयो आहे। हाणे कोशिशि कंदासीं त जीअं इलेक्शनूं ख़तमु थीनि त असां पंहिंजी पार्टी रजिस्टर करायूं ऐं अवाम खे ॿुधायूं हक़ीक़त पसंदीदा कम वठंदे। हाणे जेके आहिनि सुठा माण्हू जेके असीं सम्झूं था त पंहिंजे हल्कनि में पंहिंजे इलाइक़नि में थोरो घणो असरु कनि था ऐं अवाम सां गॾु रहनि था। ख़बर कान्हे पोइ छा कंदा, थकी अचनि पोइ छा कंदा, पोइ इहे मिलंदा या इहे वरी उन्हनि वारा धंधा अख़्तियार कंदा। छो जो असांखे हाणे इन्हनि में बि उमेद असरो घटि आहे। पर वरी थोरी चवंदा आहिनि त लाट हिकिड़ी नज़र अचे पई त में बि इहे उते जा माण्हू जेका मकानी हूंदा उन्हनि जेको ॾिसो सूरज जो धर्मान कनि, पोइ ॿियो न त कंहिंखे को नौकिरी वधाए ॾीनि, को रोड रस्तो ठाहिनि, को ग़रीबनि मिस्किननि जो पाणी वग़ैरह जो। हींअर वरी बि उहे साॻी माण्हू थर में ॿार पिया मरनि, हेॾा पिया मरनि। हालांकि थर टारगेट आहे एनजीओ जो, थर टारगेट आहे उन्हनि जो सभिनी जो, एग्रो वारनि जो, हरकूल वारनि जो, हेॾा होॾा। पर उन में वरी माण्हुनि जी त उहा ई साॻी ॻाल्हि आहे। माण्हुनि जे लाइ त का बि बदिली कान आई आहे, अवाम जे लाइ त का बि बदिली कान आई। इहो केॾा थो वञे, इहे जेके बि ॿाहिरि मुल्कनि जी दुनिया जे मुल्कनि सां जेको प्राइवेट शयूं पयूं थियनि, जिन जो पैसो अचे पियो डॉलरनि जे सूरत में ऐं बैंकुनि में, उहो उन में केरु पियो फ़ाइदा वठे। अवाम खे जेकॾहिं फ़ाइदो कोन्हे त असीं ताईं त अवाम खे फ़ाइदो मिले, पर जेकॾहिं अवाम खे फ़ाइदो नथो मिले त कहिड़ियूं कुवतूं आहिनि जेके हिननि मां फ़ाइदो थी वठनि। असांखे उन्हनि शयुनि जो असांखे रिज़ल्ट खपे। असां ॾिसण था चाहियूं, असांखे ज़रूरत आहे हिन वक़्तु, असांजी क़ौम खे, सिंधी क़ौम खे, माण्हुनि खे ज़रूरत आहे त असांखे असलियत खां आगाह कयो वञे। इहे हक़ीक़तूं सभु असांखे लिखाइनि था। असां सां अॻु में ई फ्रॉड थिया आहे, सिंध जे नाले ते असां सां फ्रॉड तमामु घणा थिया आहे। इन करे असां हाणे सभु असां घणो उथिजी वियासीं, असां घणो दलील थी वियासीं। हाणे असांखे भले लेबल हुजनि त सिंधी क़ौम नकार आहे, बेकार आहे, कुझु बि कोन थी करे, पर आउं सम्झां थी त सिंधी क़ौम जहिड़ी बाशऊर, बाहुमत, बावकार ऐं पंहिंजी शयुनि खे सम्झण वारी ऐं महिमान नवाज़ी क़ौम थोरा निखारे तारीफ़ में जेकॾहिं हुजे, अमन पसंद क़ौम ॿी का सिंधी क़ौम जहिड़ी का आहे असांखे नज़र नथी अचे। हाणे वरी पीपल्स पार्टी ऐं MCM जेकॾहिं छा थियो आहे उन जा नारा पिया लॻनि, जीए भुट्टो, जीए मुहाजिर, जीए भुट्टो, जीए मुहाजिर। इहे शयूं असांखे पुठिते दिखनि थियूं ऐं ॿाहिरि क़ौमुनि खे जेके शिनाख़त कार्ड ठाहे ॾिना विया आहिनि उहे सॼाननि जा वोट कास्ट थींदा, हे उन्हनि में लॻा पिया आहिनि त असांजे वोटनि जो कीअं हुजे पैदा। इहे सॼो चकर पैसे जो पियो हले। हाणे इहो पैसो किथे थो वञे, दंग करे केसि ताईं हलाईंदा, कीअं कंदा, मारामारी थींदी, छा थींदो, मूंखे त ख़ौफ़ आहे। मूंखे त हिकिड़े अजीब क़िस्म जो ख़ौफ़ आहे त मथां को चङो को माण्हू न किथे ॿुधाए। मूंखे इहो बि डपु आहे, तंहिंजे करे आउं चवां थी त ख़ुदा अमन पसंदि थियो, सॼो इहे वठूं ऐं हिकिड़े पासे असां मज़हबी अदारनि में कथा थिया आहियूं जंहिंमें असां निजात रुगो दुआनि ते था सम्झूं, जंहिंमें असीं निजात रुगो बसि इन में था सम्झूं त के मौजूदा थींदासीं, मौजूदा थींदा। असां मौजूदनि ते इंतज़ार में पंहिंजी सॼी ज़िंदगी ॻाल्हियूं छॾी, इहे हाणे कोन थींदा। पंहिंजे हिमत सां कमु वठंदे ऐं अॻिते हलिजे त सम्झां थी त तमामु बहितर असांखे रिज़ल्ट मिली सघनि था। असां पंहिंजी क़ौम जे लाइ, पंहिंजे धरतीअ लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ, असीं ख़ासि करे माण्हुनि खे इहो चवंदासीं, अवाम खे मैसेज ॾींदासीं, सिंध जे अवाम खे ऐं ॿाहिरि मुल्कनि में जेके बि माण्हू वेठा आहिनि जंहिं दिन ताईं असांजो आवाज़ पहुचे थो उन्हनि खे रिक्वेस्ट कंदासीं त सिंधी क़ौम जे लाइ तव्हां वहार करियो उनजी। पोइ उन्हनि जे लाइ पोइ हिननि जेके घटि में घटि जेके हुकुमरान आहिनि उन्हनि खे प्रेशराइज़ कनि त बाबा सिंधी क़ौम सां इहो विधन थियो, जेका सालनि जी सदियुनि जी जेका पंहिंजी तारीख़ रखे थी क़ौम, उन सां इहे विधन छाजे लाइ कई थी, छो उनखे पुठिते ढुकियो पियो वञे। त उन में जेकॾहिं असांजी वाट ठाहिण में असांजी मदद कंदा, असांजो साथ ॾींदा त असां सभिनी फुराइजा कंदासीं। ऐं सम्झां थी त तमामु वॾी ॻाल्हि थी वई आहे जो हींअर असांजे सिंध में हिकिड़ी वॾी कॉम्पिटिशन अची वई आहे, वॾेरनि खे ॾिसियो पियो वञे, वॾेरनि खे कढियो पियो वञे। ऐं जिते जिते तव्हां ॾिठो हूंदो मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, जेका बि इलेक्ट्रॉनिक मीडिया उन ते सॼी शयूं जेके अचनि पियूं त उन में त तब्दीली त ॾिसण में अचे पई, पर जेको वरी पुठि लॻाए था ॾिसूं त मूंखे कोन थो लॻे त एतिरी प्रकाश ईंदी, कीअं ईंदी, छा थींदो ऐं वरी कहिड़ा कारनामा सर अंजाम ॾींदा। हिन दफ़े घटि में घटि हिन भेरे मूंखे उमेद थोरी घटि आहे। पोइ ज़िंदगी रही त आईंदा वरी बि उन्हनि शयुनि खे ॾिसंदो ऐं हिननि सभिनी हालातुनि खे ॾिसंदो। पर माहौल ॾाढो माहौल सीरियस आहे, ॾाढी हिकिड़ी माना सूरत हाल जेका आहे हिकिड़ी मुंझारे जो शिकार आहे। मुंहिंजे ज़हन में त हज़ार मुंझारा आहिनि जेके चवण जे बावजूदि बि उन्हनि खे उन्हनि खे रोके नथी सघां। त हींअर ॾाढी कॉम्पिटिशन लॻी पई आहे, ॾाढी वठ वठा लॻी पई आहे
किथे कहिड़ी सीट ते मारामारी लॻी पई आहे, काफ़ी हथ खणी विया आहिनि, कुझु पैसनि ते, कुझु कीअं किन खे ज़मीन औलाद थी वई आहिनि, किन खे प्लाट थी विया आहिनि, के कीअं थी विया आहिनि, के कूड़ा वाइदा माण्हुनि सां पिया कनि था, असां सॼे रस्माबाद जा रोड ठाराए छॾियासीं, हीअं कयासीं, कुझु कोन कंवार उहो कूड़ था ॻाल्हाइनि, उहा अवाम उहो ई साॻी पंहिंजे पेरनि ते बीठल आहे, 5 रुपया कमाए थो त बचनि खे अठो वठी ॾिए थो, न त नथो ॾे। असांजी ज़ाती दुश्मनी कंहिंसां कोन्हे, असां हिकिड़ो हक़ीक़त जे हवाले सां अवाम खे उहे ॻाल्हियूं ॿुधायूं था त बाबा जी सॼो फ्राड थी थिए। तव्हां महिरबानी करे हिन फ्राड खे सम्झो, बदमाशियुनि खे सम्झो, ऐं पंहिंजी सिंध जे करे पंहिंजे नस्लुनि खे बचाइणो अथव, पंहिंजे ईंदड़ वक़्त खे बचाइणो अथव, पंहिंजे बचनि जा मुस्तक़बिल बचाइणा अथव, त पंहिंजे माइंडनि खे चेंज करियो। थोरो वक़्त सां गॾोगॾु माण्हू खे तब्दील थियणो पवंदो आहे, तब्दीलियूं अचनि पियूं, फेरो अचे पियो, पर उहो कहिड़े रस्ते ईंदो, कहिड़े तरीक़े सां ईंदो, कहिड़ी शइ सां ईंदो, उन में अञा शायदि असांखे थोरो टाइम लॻे। उन लाइ असांखे इलाही महिनत जी ज़रूरत आहे ऐं कंदासीं महिनतूं, जेकी ख़ुशी में छा आहे, जेकी जीअर आहियूं तेसी पंहिंजी धरती लाइ, पंहिंजी मिट्टी लाइ, पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ, जेके बि असांजा नुमाइंदा आहिनि, कहिड़ा साथी तव्हां रखिया आहिनि सिंध में, जेके सचा आहिनि, जेके पंहिंजी ईमानदारी सां पंहिंजो फर्ज़ निभाइनि पिया, असांजी ख़ासियत विकिजी वई आहे, असांजो अदब विकिजी वियो आहे, असांजो कलम विकिजी वियो आहे, असांजो इल्मु विकिजी वियो आहे। उन्हनि सभिनी जो ज़िम्मेवार जेको बि आहे उनखे ओपन कनि ऐं असांजे साम्हूं वारी अवाम जे साम्हूं, त असांखे ख़बर पए त असांजे बचनि जो मुस्तक़बिल तारीख़ आहे या रोशन आहे, उहो ईंदड़ वक़्तु असांखे ॿुधाईंदो। ऐं सम्झां थी त इहो तमामु बहितर थींदो। असांजी मदद करियो, असां तव्हां सभिनी जा थोराइता आहियूं, जिन असांखे मौक़ो ॾिनो आहे, ख़ासि करे असां अदाल ऐं जाफ़र रहमान साहब जा थोराइता आहियूं, जिन असांखे हिनजे तव्हांजे रेडियो जे हवाले सां असांखे हिकिड़ो टाइम ॾिनो आहे, मौक़ो ॾिनो आहे त असां पंहिंजी ॻाल्हि तव्हां ताईं पहुचायूं ऐं अॻिते तव्हां असीं सम्झूं था त इहे सचा माण्हू जेके आहिनि, कुझु चूंड सभु जेके न पर जेके चूंड माण्हू सुठा आहिनि, हुननि जे साथ सां असां बि अॻिते वधंदासीं। तव्हां बि असांजो हुन में साथ ॾियो। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी, समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधनि खे हिकु लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूदु आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन